राबिंद्रनाथ टैगोर खे सॼी दुनिया में शोहरत हासिल आहे। सॼी दुनिया खेसि हिकु मौसीकार, शाइर, नाविल निगार, फ़लसफ़ी, लेखक, ड्रामा निगार ऐं पेंटर तौरु सुञाणे थी। खेसि पंहिंजे हिकु शेरी तख़लीक़ गीतांजलि लाइ 2013 में अदब जे नोबेल इनाम सां बि नवाज़ियो वियो हो ऐं इहो भारत मां कंहिं बि शाइर खे मिलंदड़ पहिरियों नोबेल इनाम हो। टैगोर दुनिया जो वाहिद शाइर आहे जंहिंजा गीत ॿिनि मुल्कनि भारत ऐं बांग्लादेश जा क़ौमी तराना बणिजी विया। चयो वेंदो आहे त टैगोर खे जॉर्ज पंजें जी तारीफ़ में नज़म लिखण जो चयो वियो हो, पर हुन उहा दरख़्वास्त रद्द करे भारत लाइ नज़म जन मन गन लिखी, जेका कांग्रेस जे इजलास में पढ़ी वई। संदसि गीत अमार सोनार बंगला संदसि लाॾाणे जे 30 सालनि खां पोइ बांग्लादेश जे वजूद में अचण ते क़ौमी तरानो बणिजी वियो। इहो बि चवंदा आहिनि त जेतोणीकि श्रीलंका जो क़ौमी तरानो हिन पाण नाहे लिखियो, पर इहो संदसि ख़्यालनि मां ई मुतासिर आहे, छो त तराने जो लेखक उन वक़्तु टैगोर जे क़ाइमु कयल तालीमी इदारे शांति निकेतन में हो ऐं टैगोर मां मुतासिर हो। राबिंद्रनाथ टैगोर 7 मई 1861 ते कलकत्ते जे रासेंको महल में ॼाओ हो। हुन 10 सालनि जी ॼमर में ई शाइरी शुरू करे छॾी हुई। संदसि पहिरीं कहाणी 17 सालनि जी उमिरि में छपी हुई। टैगोर खे गुरुदेव यानी मोहतरम उस्ताद गांधीअ चयो हो ऐं टैगोर गांधीअ खे महात्मा जे लक़ब सां यादि कयो हो। टैगोर वकालत जी तालीम लाइ बर्तानिया बि वियो हो, पर तालीम अध में छॾे मोटियो हो। उन वक़्तु संदसि उमिरि 22 खां 23 साल हुई जॾहिं संदसि शादी 10 सालनि जी ॻोठाणी मरनालिनी सां कराई वई, पर इन शादीअ जे 6 महीननि खां पोइ संदसि भाभी कादम्बरी आपघात करे छॾियो। नित्या प्रिया घोष टैगोर बाबति पंहिंजे हिकु लेख में ॿुधायो आहे त टैगोर जे मौत ते कादम्बरी जे आपघात बाबति अॼु बि ॻाल्हियूं जारी आहिनि। के चवनि था त इहा चरियाप हुई, के चवनि था त कादम्बरी जो मुड़ुसु हिकु अदाकारा जे वेझो हो ऐं इन साड़ में हुन आपघात कयो, जॾहिं त कुझु इहो सम्झंदा आहिनि त राबिंद्रनाथ टैगोर सां कादम्बरी मोहबत कंदी हुई ऐं संदसि शादीअ जो सदमो न सहंदे हुन आपघात कयो। कुझु जो चवणु आहे त टैगोर जी भाभी मौत खां अॻु हिकु ख़त लिखियो हो जंहिंखे देवेंद्रनाथ जे हुकुम ते फाड़ियो वियो हो। सुनील कुलनानी हिकु किताब में लिखियो त कादम्बरी खे टैगोर 80 सालनि जी उमिरि में यादि कयो ऐं चयो त हूअ साणसि गॾु वेही लेख पढ़ंदी हुई ऐं जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त कादम्बरी पखो हणंदी रहंदी हुई। संदसि मौत खां पोइ टैगोर पंहिंजी ज़ाल मरनालिनी सां वेझो थी वियो हो, पर मरनालिनी जो मौत बि 29 सालनि जी ॼमार में थियो। हुन पंहिंजे लेखनि में ज़ाल खे बि यादि कयो आहे। लंडन वञण खां अॻु टैगोर बम्बईअ में अंग्रेज़ी सिखणु वियो हो। उते संदसि वेझड़ाई अनन्ना सां थी हुई ऐं इन जो ज़िक्र बि नलिनी जे तौर ते पंहिंजे नावलनि में कयो, पर नलिनी जी शादी थी वई ऐं 34 सालनि जी ॼमार में हू लाॾाणो करे वई हुई। आख़िर में संदसि मुलाक़ात ब्यूनस आयर्स जी विक्टोरिया ओकेम्पो सां थी हुई, जंहिंसां संदसि वास्तो रहियो हो ऐं हिकु भारतीय फिल्म में बि इन किसे खे बयानु कयो वियो आहे।